ठुमरी है अठ मात्रा। तो से लागी लगन तो से लागी लगन पिया मेरो चैन गयो सुकून गयो चैन गयो सुकून गयो मोरी उड़ गई तो से की कहूँ पिया तो से की कहूँ पिया तो मानत नहीं मोही तू बिछड़े मुझे चैन न आए तुझे कैसे आएगी इनके पास हिते सब वेठा आहियूं। ये अल्लाह जी मेहरबानी है, ये अल्लाह जी देन है। किदे थोड़ी रीत में छपर पंहिंजी छां उजाड़ो कहाँ मेड़ो मालूम तो धनी। त ही ज़मीन आसमान जो संगम है ऐं ज़मीन ते जेके शयूं पैदा थियल आहिनि इहो ये अल्लाह साईं जी कुदरत आहे, मुंहिंजे मालिक साईं जी कुदरत सां इहे सभु शयूं बीठियूं आहिनि। चवंदा आहिनि त अल्लाह जे हुकुम खां सवाइ कख खे बि हुकुम इहो कतई थी कोन थो सघे तो कख पंहिंजी जाइ तां चुरी वञे। त इहे सभु शयूं सुर ऐं गुर में ठहियल मालिक साईं जी तमामु ख़ूबसूरत तख़लीक़ आहे। त जंहिंजो इन ई शइ सां प्यारु न आहे चाह न आहे तो उहो ॼण त इंसान ई कोन्हे जेको अल्लाह जी कुदरत खे नथो मञे। ख़ासि फरमाइश आहे मदर अब्दुल सत्तार जोड़े साहब जी प्यार नहीं ट्यूशन पढ़ा तो तान आना तो या उस्ताद जी देन है या असांजी क्लासिकल रंग जो यानी कि ठुमरी चवंदा आहिनि ऐं तान के गले जी मेहनत चवंदा आहिनि। ॾाढो ॾुखियो कमु आहे, मूंखां सही कोन पियो थिए कनि जॾहिं चवां थो
जिसको प्यार जिसको वो मूर्ख इंसान नहीं प्यार से जिसको प्यार मेहरबानी अरे बताए जिसको प्यार नहीं है से जिसको वो मूर्ख इंसान नहीं है प्यार देता है सुर इंसान मिला देता है देता है सुर रहमान बना देता है सुर की आग में जलने वाले सुर की आग में जलने वाले परवाने याद नहीं जग में अगर संगीत मेहरबानी उस्ताद मोहम्मद मीरवानी साहब जी